ब्रेकिंग न्यूज़ रिपोर्ट ब्यूरो चीफ सिंध फ़कीर अकनवास कलंदरी मदरसा जामिया हमादी अमीरपुर ख़ास रोड टंडो जाम जैन जी बुनियाद मुफ्ती ग़ुलामुल्लाह कोराई 2003 में रखी ऐं ख़ैमा लगाए बाक़ायदा तालीम जो आगाज़ कियो ऐं गॾोगॾु तामीराती कम भी शुरू कयो। हलंदे हले 2008 में मुफ्ती ग़ुलामुल्लाह बीमार थी पियो। उन खां बाद उन जे पुट मौलाना इमदादुल्लाह ऐं मुफ्ती किफ़ायतुल्लाह उन इदारे खे संभालियो। बाला आख़िर 2020 में मुफ्ती ग़ुलामुल्लाह जो इंतकाल थी वियो त टंडो जाम जे हिक मौलवी मोहम्मद शफ़ी बलोच जेको मदरसा उस्मानिया जो मोहतमिम ऐं जमियतुल उलमा इस्लाम जो उहदेदार भी आहे उन मदरसे हिमादिया ते कब्ज़ो करण जी कोशिश शुरू कई। बाला आख़िर पहिरें मुहर्रम 2023 अरबा जी रात जो 12 बजे कुछ शरपसंद माण्हुनि खे वठी वली मोहम्मद बुलेदी ऐं मोहम्मद इब्राहिम जतोई जी निगरानी में डंडन ऐं हथियारनि सां गॾु कुछ माण्हू वठी तलबा असाताज़ ऐं चौकीदार ते हमलो कयो। तालबा ऐं चौकीदार खे ज़ख़्मी कयो ऐं अञा ताईं कुछ माण्हू मदरसे ते कब्ज़ो करण जी नियत सां मौजूद आहिनि, जंहिंजी वजह सां मदरसे जे तलबा में ख़ौफ़ भरियल आहे ऐं अञा ताईं कंहिं सरकारी इदारे न कंहिं दीनी जमात को एक्शन खयो आहे। लिहाज़ा असां अपील कयूं था तमाम दीनी जमात ऐं सरकारी इदारनि खे खुदारा उन मसइले जो संजीदगी सां अची मदरसे में हल कढियो वञे।